अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं पिरियालो खां। पिरियालो खे तालके जो दर्जो ॾियो। पिरियालो शहर में शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। तारीख़ हलाइण जो ऐलान। ख़बर मूजिबि सिंध हुकूमत पारां सिंध में वधीक ज़िला ऐं तालका ठाहिण वारे फ़ैसिले ऐं खैरपुर ज़िले में ड्रिब मेयर शाह खे तालको ठाहिण वारे फ़ैसिले बैदि पिरियालो में शहरनि सिंधी अदबी संगत जे मरकज़ी ऑडिटर सजाद मीरानी, सईद सिंधी, शाह सरफराज़ अहमद सूमरो, आफ्ताब उमर बलोच, सैयद मुख्तियार अली शाह ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में शहरनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे साहबनि खे ॿुधायो त किंगरी तालके जो ॿियो नंबर आबादी लिहाज़ खां वॾे में वॾो शहर आहे ऐं गुज़िरियल 12 सालनि खां शहरी पिरियालो खे तालको बणाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि ऐं 2013 जी इलेक्शन जे चूंड मुहिम दौरान अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह पिणु शहरनि सां वाइदो कयो हो त ॿीहर इक़्तिदार में अची पिरियालो खे तालके जो दर्जो ॾियारींदासीं, पर सैयद काइम अली शाह वाइदे वफ़ा कान कई, जंहिं बैदि खैरपुर ज़िले में सियासी वाबस्तगी जे बुनियाद ते वॾी आबादी वारे शहर ऐं टाउन कमेटी जो दर्जो रखंदड़ पिरियालो बजाए नंढी आबादी रखंदड़ यूसी ड्रिब मेयर शाह खे तालके बणाइण लाइ सिंध हुकूमत मंज़ूरी ॾेई असां पिरियालो वासियुनि सां नाजाइज़ी कई आहे। खैरपुर ज़िले में तालके जो दर्जो मिलण जो हक़ पिरियालो खे आहे। उन्हनि वधीक चयो त पिरियालो जो अवाम कमकार लाइ पीर ॻोठ वञे थो, जंहिंसां संदसि वक़्तु ऐं पैसो ख़र्च थिए थो। पिरियालो खे तालके जो दर्जो मिलण सां पिरियालो वासियुनि खे सहूलियतूं मिलंदियूं। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद काइम अली शाह, MNA सैयद जावेद अली शाह ऐं वॾे वज़ीर जे ख़ासि मुआविन हाजी नवाब खान वसाण खां पिरियालो खे तालके जो दर्जो ॾियारण जो मुतालबो कंदे पिरियालो खे तालको बणाइण वारी जदोजहद तेज़ करण जो ऐलान कयो आहे। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV, पिरियालो।